अडी ओए हेडिन गूंगो छा तो चए? अडी ना बेबी अदा चए तो देर थी वई आहे, घर हलऊं, घर अकेलो आहे। थोड़ा तो झूला खाए वठो यार, तोखे तो जिंदगी जे हाथ से झूनी पोड़ी करे छड़ियो। हर वक्त उदास ऐं परेशान रहण सही ना है बानो। चांड्रोगी जेकॾहिं तूं मुंहिंजी जॻह ते हुजी त तोखे एहसास थिए त दुख छा खे चइबो आहे। खबर अथम त दुख छा थींदो आहे। बेहिस पत्थर जो बुत ना आया, तुंहिंजी तकलीफ़ जो एहसास अथम। बस तोखे विंदराइण खातिर मां पींग लुॾाइण लाइ वठी आयसि। ॾिस चांड्रोगी, आऊं वरी बि तुंहिंजी दिलि रखण खातिर हेतिरी देर तोसां गॾु खेॾी आहियां। बानो, ही जेका निभागी गणती हूंदी आहे न, ही इंसान के अंदर में खाए खोखलो करे छॾींदी आहे। इन करे ध्यान मटाइण लाइ तू असां ॾे हली ईंदी कर या मूमल ॾे। अकेली रही अंदर में खुटची मरी वेंदी है। तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल त हलऊं अचो। गोठाणी जिंदगी भी केॾी ॾुखी हूंदी आहे, ख़ासकर औरत लाइ त हिकु इम्तिहान आहे। वेचारी गोठाणी छोकरी खे केॾी मुशक्क़त करणी पए थी। शुक्र कर जो चाचे शाह मुराद तोखे पढ़ायो लिखायो, न त तूं भी असां सां गॾु हिते गाह करीं, पुटियूं चूंडी, लावारा करीं। हाँ, तू सही थी चईं। पढ़ी करे आऊं भी निकम्मी थी वई आहियां। राजीव मूंसां मेल मुलाकात वक्त में थोरो एहतियात रखंदो आहे। जिते गुजार खान जे कुतन न तोखे ॾिसी वरितो मूंसां मिलंदो त तो लाइ वॾो मसलो पैदा थी। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।